सिंधी मीडिया आहे उहा तरक़ी छो न पई करे, उन में मायारी ड्रामा छो नथा अचनि, रुगो कुहाड़ियूं कारोकारी ऐं असांजी जेका शहरी ज़िंदगी आहे उहा छो नथी ॾेखारी वञे, छो सिंधी मीडिया तबाह थी वई आहे, छा वजूहात आहिनि उन जा। त असां सां गॾु अॼु मौजूदु आहिनि ज़हीर मीरजत साहब। अस्सलाम वालेकुम सर। वालेकुम सलाम। सर, जीअं तव्हां डायरेक्टर आहियो, फिल्म ड्रामा स्टूडियो प्रोग्राम्स तव्हां कया आहिनि, गेम शोज़ तव्हां कया आहिनि, टेलीफिल्म तव्हां कयूं आहिनि, त इहो ॿुधाइजो त सिंधी ड्रामा या सिंधी फिल्म इंडस्ट्री अञा ताईं छो न क़ाइमु थी सघी आहे। हालांकि कमु त तमामु घणो थियो आहे सिंधी मीडिया जे अंदरि, पर सिंधी कमर्शियल फिल्मूं बि कुझु कंहिं कम जूं न आहिनि, कुझु न ठहियो आहे अॼु ताईं जेके मार्केट में सुठो बिज़नेस करे सघनि या इंडस्ट्री खे बि हथी ॾेई सघनि। पहिरीं त इहो आहे जो फिल्मूं सिंधी ठहंदियूं हुयूं पहिरीं बि ऐं सुठियूं ठहंदियूं हुयूं, पर उन खां पोइ टेलीफिल्म जॾहिं सिंधी चैनल आया उन्हनि टेलीफिल्म वग़ैरह ठाहिणु शुरू कयो त हुननि शुरू खां ई एॾो वॾो मयार न रखियो उन शइ जो, त उन ते इन्वेस्ट घणो न कयो। त जीअं सुठी कास्ट हुजे, सुठी कास्ट ऐं सुठो स्क्रिप्ट ऐं डायरेक्टर उन में, त उन में थोरी वर्किंग हुजे हा ऐं मुख़्तलिफ़ मौज़ूअनि में उहो सब्जेक्ट जेके आहिनि मुख़्तलिफ़ हुजनि हा त पोइ अञा बहितर वञे हा। छो जो असां हिकिड़ी शइ खे खणी बीठा आहियूं त बाबा ॿाराड़ी वॾेरो दाड़ेल फलाणा इहो फिल्म ठहंदी त इन ते ठहंदी, न त ॿियो असां वटि मौज़ू आहे ई न। त उन शइ मां असां निकिता ई कोन आहियूं। असांजो कल्चर आहे, ख़ूबसूरत कल्चर आहे, असां उनखे असां वटि खोड़ सब्जेक्ट आहिनि, थर आहे, ॿियूं शयूं आहिनि, उन ते ठहियूं पिया आहिनि, पर उन में बि असां वॾेरा ऐं उहो ज़ुल्म, उहो बंदूकूं, उहे डंडा, माना मयार असांजो उते ई आहे। असांजी सोच मथे वई न आहे, असांजी सोच जेका आहे न उहा उते ई बीठी आहे। असां केॾो बि कमु करे वञूं पर असांजो उहो मयार उते जो उते आहे, उहो असां न वधी सघिया आहियूं अॻिते। अच्छा, मूंखे ॿुधाइजो त जेके असांजा सिंधी चैनल्स आहिनि उहे तमामु सुठो पहिरियों उन्हनि जा ड्रामा हलंदा हुआ, हाणे त उहे ड्रामा अचणु, मयारी ड्रामा अगरि चइजनि त उहे अचणु बंदि थी विया आहिनि। उहे पंहिंजो किरदारु छो नथा अदा कनि या छो न पिया करे सघनि, उन जो छा वजूहात आहिनि? जो की तव्हां पाण पिणु हिकु डायरेक्टर आहियो ऐं सिंधी चैनल्स तव्हांजो कमु रहियो आहे, तव्हां घणो कमु कयो आहे, इन जी छा वजह आहे? हिन जे शुरू में वरी बि स्क्रिप्ट सुठो हूंदो हो ऐं उन ते वर्किंग थींदी, कास्टिंग बि सुठी हूंदी। शुरू जॾहिं चैनल स्टार्ट थिया त उन में डायरेक्टर बि सुठा आया, राइटर बि सुठा आया ऐं उन में कुझु बजट जेका आहे कुझु बहितर हुई। छो जो हाणे जॾहिं सभु कुझु तव्हां ख़तमु करे छॾी, तव्हां उहा कास्ट नथा खणी सघो, तव्हां शहरी ड्रामो नथा करे सघो, तव्हां ॿाराड़ी मां बंदूक जे अलावा तव्हां वटि को मौज़ू नथो मिले तव्हांखे, त उहो मयार ईअं ई ख़तमु थियो न। इन में ज़ाहिर इदारनि जूं ग़लतियूं आहिनि, छो जो असांजो कमु आहे उन्हनि खे आइडियाज़ ॾियणु, उन ते डिस्कस करणु शयूं ऐं उन ते वर्किंग करणु। अगरि हू चाहींदो त भई न मूंखे एतिरी बजट में कमु ई न आहे करिणो, असांखे हिन बजट में कमु करिणो आहे, त इन बजट में ज़ाहिर आहे उहो आर्टिस्ट न ईंदो, उहो सुठो राइटर न ईंदो, उहो सुठो डायरेक्टर न ईंदो। या त अवी जेके रिकॉर्डिंग्स तव्हांजूं हलनि थियूं जिते तव्हांजा सेट्स लॻनि था ड्रामनि जा, उहे सेट ओताकनि में, जीअं त असां सभिनीनि खे ख़बर आहे बहिराड़ियुनि जूं जेके ओताकूं आहिनि या जेके उन्हनि जा घर आहिनि, त उन जी छा वजह आहे? छो भला शहरी ज़िंदगी खां अवां सफ़ा परे करे छॾियो आहे टीवी खे, ड्रामनि खे? असांजी जेका ईंदड़ टही आहे उहा उनखे असां अञा ताईं उन शइ में मुंझायो वेठा आहियूं त इहे कुल्हाड़ियूं हुजनि, कारोकारी सिस्टम हुजे, ड्रामनि में बि असां जेको आहे सो बंदूकूं हुजनि, धाड़ेल हुजनि। सिंधी काथों खां काथे पहुची विया आहिनि ऐं असांजो ड्रामा कल्चर, इंडस्ट्री कल्चर चेंज नथो थिए। असल ॿाराड़ी में इहो आहे जो असांखे शुरू में ईअं ॿाराड़ी जा मूं बि हिकिड़ो अधु ड्रामो कयो जेको मूं दादू साइड, काचू साइड में कयो। उनमें सुठी कास्ट हुई, सुठो सब्जेक्ट हुयो, अज़ीज़ किंगराणी साहब जो लिखियलु हुयो। त उन में इहो आहे जो महिमान नवाज़ त असां आहियूं न, त ड्रामा जॾहिं खणी वेंदा आहियूं ॻोठनि में त उहो सुठो दोस्त यार जेके हूंदा आहिनि उहे सपोर्ट कंदा आहिनि। या असां वॾेरनि खे जेको नेगेटिव ॾेखारींदा आहियूं उहे ई वॾेरा असांखे सपोर्ट कंदा आहिनि। उते राइश ॾींदा आहिनि, खाधो पीतो ॾींदा आहिनि, जेको सिलसिलो कंदा आहिनि। वरी बि घटि वधि असां उन्हनि खे ॻाल्हाए ईंदा आहियूं, स्टोरी बि उन्हनि जे ख़िलाफ़ु हूंदी आहे। पोइ आसे पासे इहे शयूं ख़तमु थी वियूं। माण्हुनि चयो त भई हाणे हेॾी ख़िदमत बि कयूं, सभु कुझु कयूं, ऐं कुझु वरी नवां अहिड़ा डायरेक्टर विया जिन वञी अहिड़ियूं शयूं कयूं जो हू बेज़ार थी विया हुन शइ मां। त यार हे कहिड़ो आहे माहौल आहे, कहिड़ी शइ आहे?
त पोइ हुननि लोकेशनूं इहे ॾियणु महिमान नवाज़ी आसे आसे ख़तमु घटिजी घणो वई। थी वियो आहे न कमु। हाणे मुंहिंजी शूट अञा ख़तमु ई न थिए, ॿियो वञी हुते वेही रहे। सही। हाणे हुननि जी ज़ाती ज़िंदगी डिस्टर्ब थी वई, बिल्कुलु। ऐं हुननि जे लाइ ज़ाहिर माण्हू उते रखिया वञनि त बाबा हुननि खे ख़िदमत चाकरी जे लाइ, त माण्हू नेठि त तंग थींदो न। इहो त तव्हां वॾेरनि खे तंग कयो, पर जे ॾिठो वञे त छा अव्हां वटि एतिरो बजट कोन्हे जो हिकिड़ो सेट, या सिंधी मीडिया वटि एतिरो पैसो कोन्हे जो प्रोडक्शन हाउस पंहिंजो खोले सघे, सिंधी सुठो कॉन्टेंट असांजे नाज़रीन खे, असांखे या सॼी दुनिया खे ॾेखारे सघे? असल में सुठो कमु थियो आहे, ऐं दुबई में बि सीरियल वग़ैरह थिया आहिनि, हिते बि थिया आहिनि, शहरी बि थिया आहिनि, पर इहो कंटिन्यू हुजनि हा। इन्हनि खे वाइंड अप न करणु घुरिजे आहे, छो जो हाणे ड्रामो त हाणे सिंधी मीडिया में तक़रीबन ख़तमु थी वियो आहे। हाणे उहो मयार बि कोन्हे ऐं उहे टीम बि कोन्हे। तव्हांखे सबब छा आहे? बजट आहे न, ख़र्च इदारो करण ई कोन थो चाहे। हिकिड़ो इदारो तव्हांखे ख़र्च ई न ॾींदो त इदारनि में डिपेंड सभु कुझु ज़ाहिर आहे। आइडियाज़ बि हुनजे दॿा, असां त शयूं सुठियूं कहाणियूं, सुठी सुठी शइ करे सघूं था, पर तव्हां वटि इहा बजट आहे? चवंदो बाबा इन बजट असां वटि आहे ई कोन। असांजो बजट एतिरी आहे जो वञी बराड़ी में किथे कुंड पासे में वेही बसि इहो ड्रामो शूट करे अचो, कुझु हिकिड़ो ॿ आर्टिस्ट खणो, कुझु नवां खणी, इहे तव्हां टाइम जेको आहे उहो कवर करिणो आहे, असांखे स्लॉट भरिणो आहे। असांखे ड्रामे सां को तालुक़ु न आहे, हुनजी कहाणी कहिड़ी आहे, हुनमें कास्ट कहिड़ी आहे। माना उहो जेको तव्हां इहो कल्चर ॾेखारियो था इहो भली पिया कल्चर, इहो बजट घटि करण जी हिकिड़ो तरीक़ेकार आहे, मजबूरी आहे इहा। हिननि हालांकि एतिरो कुझु कमायो आहे, अलाह जो शुक्र आहे, हुननि पाण खे ठाहियो आहे। हिकिड़े इदारे मां टे इदारा, चार इदारा थी विया, त अगरि थोरो हिन में ख़र्च कयो वञे हा, हलो 3 ड्रामा तव्हां ठाहियो था, अगरि तव्हां 3 जी जॻह ते तव्हां हिकिड़े ते ख़र्च कयो, बाक़ी तव्हां नॉर्मल घटि बजट वारा बि हुजनि, ठीकु आहे न, तव्हांजो टाइम कवर करण जे लाइ। अगरि हिकिड़े ते तव्हां सुठो ख़र्च कयो, उर्दू साइड ते बि जेके आहिनि न, इहो ई फार्मूलो आहे। सोप जेके हूंदा उन ते घटि बजट हूंदी, उन में कास्ट बि घटि हूंदी, ऐं नई कास्ट बि हूंदी आहे उन में, त हू उनजो बैलेंस रखंदा आहिनि। पर हिकिड़े ड्रामे ते एतिरो ख़र्च कंदा आहिनि जो तव्हां सॼे चैनल जी सुञाणप थी वेंदी आहे। बिल्कुलु, उनजी रेटिंग तमामु सुठी अची वेंदी आहे। हिकिड़े ड्रामो जेको हिकिड़ो ड्रामो आहे उहो सीरियल काउंट थींदो आहे, सीरियल हूंदो आहे 30 एपिसोड 35 एपिसोड या हिननि में, त उहो ई तव्हांजो फेमस थींदो आहे। उन में वॾी कास्ट हूंदी आहे, ठीकु ठाक अरेंजमेंट हूंदो आहे, जेका रिक्वायरमेंट हूंदी आहे कहाणी जी उहा मुकमल पूरी कंदा आहिनि। अॼुकल्ह जा जेके नवां डायरेक्टर्स आया आहिनि, असांखे ॿुधण में आई आहे इहा ॻाल्हि त जेका 10,000 रुपए में उहो पूरो एपिसोड तयारु था कनि, त छा एतिरो वाकई हिन ॻाल्हि में हक़ीक़त आहे, इहो बजट एतिरो ई थो हुजे? हाणे इहा ख़बर त मूंखे एॾी ख़ासि न आहे, ऐं हाणे इहा ॻाल्हि चवण जी बि न आहे। हाणे माण्हू छा चवे हुननि ते, ॻाल्हाए कहिड़ी ॻाल्हि चई सघो था, न चई त सघूं था, पर इहा जो कनि था कुझु माण्हू आहिनि जेके बाबा ठीकु आहे, हाणे भला 10,000 अचनि था न, ख़र्च त ॿिए पासे तां निकिरी थो वञे। ख़र्च जेका उहो वीचारा नवां आर्टिस्ट वीचारा आहिनि, या दोस्त यार आहिनि, लोकेशन फ्री मिली थी वञे, कंहिं ते वरी मानी जो पार रखी छॾियो, कंहिं दोस्त यार ते उनखे करेक्टर ॾेई छॾियो, कुझु वरी कॾहिं हुन ड्रामे में अचण जो सोचियो बि न हूंदो त भई हीउ मूंखे कमु मिलंदो ड्रामे में। चैनल जो लोगो जेको आहे उहो नालो काउंट थींदो आहे न, बाबा फलाणे चैनल में जेको आहे मूंखे कमु थो मिले, इहा माना वॾी ॻाल्हि हूंदी। त उनखे अगरि पैसा बि ॾियणा पवनि ऐं उहो ॾेई करे हू ईंदो, मूं ॿुधो आहे, असां कॾहिं न वरिता आहिनि, न वरी अहिड़ी का शइ कई आहे। मां सम्झां थी हक़ीक़त मां हिनखे लिकायो था। न लिकाइण जी ॻाल्हि न आहे, छो जो जॾहिं मुंहिंजे साम्हूं हिकिड़ी शइ ते असां ॿुधूं था, ऐं इहे थी सघे थो इहा हक़ीक़त बि हुजे ऐं हूंदी, पर मूं शइ हिकिड़ी ॾिठी न आहे। ॻाल्हियुनि में मां कंहिं ते इल्ज़ाम हणी छॾिया त भई न एतिरो आहे, ज़ाहिर आहे हिकिड़े माण्हू जी बजट 10,000 आहे, ऐं 10,000 में कीअं ठाहींदो बजट ड्रामो, कीअं ठाहींदो? ज़ाहिर आहे उनजो इहो ई रीज़न हूंदो न, त हू किथां न किथां हथ पेर हणंदो हूंदो। हा, या जेको ज़वाल हिन वक़्तु हली रहियो आहे असांजी फिल्म इंडस्ट्री या ड्रामा इंडस्ट्री जो, त तव्हांखे छा थो लॻे त इहो सबबु आहे?
सवाल त इहो ई ज़ाहिर आहे, तव्हां सुठा डायरेक्टर तव्हां हटाए छॾिया, सुठा राइटर तव्हां ख़तमु करे छॾिया, सुठनि आर्टिस्टनि खे शहरी ट्रैक ते जेके ड्रामा ठहंदा हुया, हाणे जिते किथे जेके हर चैनल ते ॾिसो लव स्टोरी, फैमिलीज़ स्टोरियूं अचनि थियूं। असां वटि इहे छो न आहिनि? छो असांखे अलाह दिमाग़ न ॾिनो आहे या असां करे नथा सघूं? असांखे नथा कराए वञनि भैया, इहे छॾे हिननि खे। हे असांखे जेको आहे न उहो, तव्हां वारी ॻाल्हि त भई 10,000 में पवंदो, हीअ असांखे पवंदो 2 लखनि में, त उहो फ़र्क़ु त आहे न पंहिंजी जॻह ते। त हू जेको आहे उहो पंहिंजो फ़ाइदो सोचींदा, इहो न आहे अॻिते हली हिननि खे ई नुक़सानु आहे। अॻिते सुठी शइ ठाहे नथा सघनि, छो जो हिकिड़ो माण्हू अगरि आदी हूंदो न इन्हनि शयुनि में, त भई मूंखे ही घटि बजट में ठाहिणी आहे शइ, हाणे हुनखे वधीक पैसा ख़र्च करण ते वॾी तकलीफ़ थींदी, ऐं उहो कंदो ई कोन। भले इदारो तबाह थी वञे, बर्बाद थी वञे, पर उहो ख़र्च करणु न चाहींदो। नौजवान घणी मिक़दार में मौजूदु आहिनि, पोइ बि असां अगरि चाहियूं त असां हिकिड़ो सुठो कॉन्टेंट ठाहे पंहिंजी सिंधी मीडिया खे हाईलाइट करे सघूं था सुठनि कॉन्टेंट जे ज़रिए, पर पोइ बि ईअं नथो थिए। असल में असां वटि सुठो टैलेंट आयो पे पहिरीं, माण्हुनि जो शौक़ु पैदा थियो, जीअं सिंधी चैनल आया त माण्हुनि जो शौक़ु पैदा थियो त भई असां वञी एक्टिंग कयूं, असां कमु, छो इन साइड में असां थोरो PTV जे हिसाब सां त असां मथे हुआसीं काफ़ी, सुठा वॾा वॾा आर्टिस्ट, वॾा वॾा ड्रामा, सुठा सुठा, जिते असांजा ज़ाहिर आहे मां बि उते ई सिखियो आहियां। मुंहिंजा उस्ताद मंज़ूर नक़्शी साहिबु उस्ताद हुयो, जंहिं ड्रामा साइड ते कमु सेखारियो, जंहिं मां टाइम ॾिनोसीं। अच्छा, उनखां पोइ जॾहिं उन्हनि अची रिकॉर्डिंग में या अची ऑफिस में जेको हुननि रवैयो, जेको सिस्टम ॾिठो न, त जेके सोचे आया त भई असां कमु कंदासीं, त उहो पोइ हिते हटी विया। छो जो असां अॼु ताईं प्रोफेशनल थिया ई न आहियूं न जी। असां अगरि प्रोफेशनल हुजऊं हा, असां उहो डील ओड़े तरीक़े सां कयूं हा जीअं ॿिया कनि था। उर्दू साइड ते थियनि था न ड्रामा जी, आर्टिस्ट केतिरा था अचनि, बिल्कुलु तव्हांजी ॻाल्हि बिल्कुलु सिखनि था, यूनिवर्सिटी में पढ़नि था, उहो पंहिंजी आर्ट सां मोहबत करे उहो माण्हू इन थियनि था, नवां टैलेंट। असां वटि छो न आहे टैलेंट? भले नवनि जी ॻाल्हि त ठीकु आहे, पर हाणे अगरि तव्हां ॻाल्हि कई त जीअं असांजी सिंधी चैनल्स शुरू थिया हुआ त तमामु सुठा माण्हू असां वटि जेके आहिनि उहे हुन टाइम मौजूदु हुआ, पर उहे कंटिन्यू न करे सघिया। हेमल बि अगरि ॾिठो वञे त हू कराची जा रहाकू ई आहिनि, कराची में ई रहनि था। छा को अहिड़ो प्लेटफॉर्म, छा को अहिड़ो मौक़ो असां वटि कोन्हे जिते असीं सभु गॾिजी वापसि हिन शइ खे रिवाइव करे सघूं? उहो जॾहिं केरु चाहे न, पैसा कढणु लॻी से मां त चाहियां थो सभु जेके 4-5 चैनल सिंधी इहे मिली करे हिकिड़ो ड्रामो सुठो गॾिजी ख़र्च करे हिकिड़ो सुठो कमु कनि। बिल्कुलु, अगरि हिकिड़ो अफोर्ड नथो करे सघे बजट, त तव्हां गॾिजी हिक ॿिए सां चंदो करे त हिकिड़ो ई ड्रामो तव्हां सुठी कास्ट में, असां हर टैलेंट आहे न, कैसर खान सामानी, फरीदा काज़ी, यासिर नवाज़, दानिश नवाज़, ऐं गज़ल सिद्दीक, असां वटि आर्टिस्टनि जी कमी न आहे। ऐं ॿियो ज़ाहिर असां जेके आर्ट साइड ते आहिनि, जेके एक्टिंग सिखनि था, नापाम में आहिनि, खोड़ सारा सिंधी आर्टिस्ट आहिनि जेके कोशिश हुननि जी इहा आहे त असां उर्दू साइड ते वञी कमु कयूं किथे, या थिएटर कयूं। हेॾा छो नथा अचनि? हेॾा ख़बर आहे त जेके सीनियर हुया, जेका कम जे इंतज़ार में वेठा आहिनि, उन्हनि खे ई कमु कोन थो मिले, त असांखे कहिड़ो मिलंदो? ऐं ॿियो त सिखंदा थी छा? जेको सिखणो उन्हनि खां वधीक त असांखे थो अचे, त उहो हेॾे पासे छो ईंदा? बिल्कुलु, त उन्हनि खे प्रोफेशनल तरीक़े सां, उनखे सुठे तरीक़े सां, प्रोटोकॉल सां उन्हनि खे पंहिंजो कबो आहे न, उनखे आणबो आहे, उहो मयारी कमु ॾिबो आहे, त उहो माण्हुनि जो लाड़ो थींदो। जीअं शुरू में हुयो, माण्हू अचनि पिया, एॾी रश हूंदी जो ऑफिस में, हाणे वञी ऑफिसूं ख़ाली लॻियूं पियूं आहिनि, इंतज़ार में कंहिंजी फ़ोन अचे वॾी ॻाल्हि आहे, त उहो कंहिंजी कॉल बि नथी अचे, छो जो कमु ई न आहे न, कमु कोन्हे। बिल्कुलु, जॾहिं असांजा ड्रामा सिंधी ठहंदा हुया या हाणे बि अगरि ठहनि था, त उन ते सिंधी ॿोलीअ खे केतिरो ध्यानु सां थो उनखे कमु कयो वञे? सिंधी ॿोलीअ ते छा उनजी ॿोली दुरुस्त हूंदी आहे या बसि इहा कमु हले पियो ॿोलीअ सां? न, अगरि जेकॾहिं असां पाण बि ईअं ॿोली सां हू करे वेंदा आहियूं नाइंसाफ़ी, छो असांखे पंहिंजी क्लियर न आहे ॿोली, बिल्कुलु, असां ॿिए ते कहिड़ी मयार ॾियूं? कुझु राइटर अहिड़ा आहिनि जेके शयूं लिखनि था, पर उन्हनि में अहिड़ा अहिड़ा लफ़्ज़ कनि था, जेके डायलॉग ॻाल्हाए थो आर्टिस्ट,
आर्टिस्ट बि जेके शहर में रहनि था उन्हनि जी प्रॉपर सिंधी आहे ई कोन। ॿारनि सां घर में उर्दू था ॻाल्हाइनि ऐं ड्रामे में उहो सिंधी, पोइ वरी उर्दू जा लफ़्ज़ सिंधी सां मिक्स करे ॻाल्हाए था वञनि। शहरी ॿोली हा, वरी अॻिले डायरेक्टर खे बि ख़बर माशाल्लाह नथी पए त इहो लफ़्ज़ असांजो ॿोली जो आहे या न आहे। हा, पर असांजी ॿोली जो जॾहिं हिकिड़ो ड्रामो आहे त उहो असांखे पंहिंजी ॿोली जा लफ़्ज़ जेके आहिनि, अच्छा उहे पुराणा मुश्किल जेके राइटर कादर जुनेर साहब हूंदो या ॿिया हूंदा, ॾुखिया ॾुखिया लफ़्ज़ सिंधी टिपिकल असां कॾहिं ॿुधा बि न हुया, ठेठ सिंधी चई असां ॿुधा ई कोन, उहे त ही चुप न ॻाल्हाए सघंदा। असां ई कोन, असांजे ज़बान में ई कोन ईंदो त भई इहे लफ़्ज़ इन जो मक़सदु छा आहे, कंहिंखे ख़बर। अच्छा, ॾिसण वारे खे बि घणी ख़बर न पवंदी। अॼुकल्ह जेके आहिनि नौजवान ॿुधंदड़ ॾिसंदड़ जेके बि आहिनि उन्हनि खे बि ख़बर न पवंदी इहो लफ़्ज़ कहिड़ो आहे, कहिड़ी ॿोली जो आहे। बिल्कुलु इहा ई आहे। अच्छा, रिसेंटली अली गुलमला साहब आर्ट्स काउंसिल में हिकिड़ो थिएटर पंहिंजे साथियुनि सां गॾु पेश कयो जेको ॾाढो मक़बूल बि थियो हो। ऐं भला अहिड़े तरीक़े जा ई कुझु असां कुझु स्टार्टअप वठूं, को इनिशिएट खणूं त भला थिएटर ज़रिए ई असां सिंधी कॉन्टेंट खे उथारियूं, सुठो कॉन्टेंट हिकिड़ो माण्हुनि खे ॾियूं। छा इहे पॉसिबल आहे, ईअं थी सघे थो गॾिजी जे कमु कजे त? थिएटर जे हवाले सां अगरि प्राइवेट माण्हू करे त ज़ाहिर आहे उहो बजट केरु ॾींदो, ख़र्चु केरु कंदो। अगरि आर्ट काउंसिल जे थ्रू कयूं था त उहे त मुख़्तसिर जेके माण्हू आहिनि हुननि जा, उन्हनि खे ई ड्रामा ॾिना था वञनि, जेके मख़सूस माण्हू उन्हनि जा प्यारा माण्हू जेके आहिनि मोहबती माण्हू, हा, त उहे उन्हनि खे ई मिलिया था ड्रामा ॾिना था वञनि, जंहिंमें उहा कुझु सुठा बि कनि था, उन में सुठियूं शयूं बि थियनि थियूं, कुझु वरी दोस्ती यारी में ईअं बि हली थी वञनि। पोइ ईअं कमु हलंदो त मयार किथां ईंदो, शयूं कीअं ठहंदियूं। बिल्कुलु सही था चओ। अच्छा, मूंखे ॿुधाइजो त अॼुकल्ह जीअं तव्हांखे ख़बर आहे, सभिनीनि खे ख़बर आहे त डिजिटल दौरु हली रहियो आहे। इन डिजिटल दौरु जेको सोशल मीडिया जो असांजो आहे, इन टीवी खे केतिरो मुतासिर कयो आहे? टीवी खे घणो मुतासिर कयो आहे, पर फार्मूलो इहो आहे त हुननि चैनल के जेके ड्रामा हलनि था, चैनल ते हलनि था, उहो हुननि सोशल मीडिया ते बि हलाइण शुरू कया आहिनि। हाणे हुननि जा बिज़नेस ॿ थी विया। ठीकु आहे, तव्हांखे हू कमर्शियल बि मिलनि चैनल जी, सैटेलाइट जा, ऐं तव्हांखे यूट्यूब जा जेके सोशल मीडिया ते आहिनि प्लेटफॉर्म जेके आहिनि उन्हनि में तव्हांखे पैसा मिलनि था, पर ख़र्चु करिणो न आहे। कमाई डबल करणी। अच्छा, जो इहो ऑप्शन उन्हनि जे लाइ बि आहे न, सिर्फ़ु असांजे लाइ न आहे, इहो हुननि जे लाइ बि आहे। जीअं ऑन एयर थियो, तव्हां यूट्यूब ते या सोशल मीडिया जे पंहिंजे प्लेटफॉर्म ते रखी छॾियो, त उन में अगरि तव्हांजा जेतिरा व्यूज़ आहिनि त उहे पैसा ईंदा। बिल्कुलु, असां कमाइण सिखिया आहियूं, असां विञाइण न सिखिया आहियूं। पर ख़र्च करण बि सिखो न। ख़र्च करण खे इनखे विञाइण चवंदा आहियूं न असां। अच्छा, इहा असां वटि हो कोन्हे त इहा असां सुठी शइ ठाहे ऐं माण्हुनि जे आड़ो रखूं ऐं पंहिंजी इंडस्ट्री खे उथारियूं। उहा शइ असां में अञा थोरो टाइम लॻंदो। अच्छा, हाणे हीउ सॼो त सोशल मीडिया असांजो हले थो AI जे थ्रू, त जेको AI खे असां अगरि ॾिसूं त उहो फिल्म इंडस्ट्री खे कीअं तब्दील करे सघे थो? जीअं हींअर तव्हां चओ त कमाई त डबल थी वई आहे, पर ख़र्च नथा कयूं, त इहा ई साॻी शइ, हा, AI खे अगरि असां टीवी इंडस्ट्री में इस्तेमालु कयूं त कीअं तब्दीली अची सघे थी? उहो बि जॾहिं तव्हांखे उहा परमिशन, उहा शइ थिए न, AI बि कंटिन्यू तव्हां सां ड्रामा त नथा ठाहे सघो न, तव्हां सभु कैरेक्टर त नथा ठाहे सघो न, त ईअं सभु ईअं कैरेक्टर ठाहे करे तव्हां ड्रामो ठाहे छॾियो AI में, इहो त न आहे न। हे त मुख़्तसिर क्लिप तव्हांजी पिक्चर थी वई, हाली तव्हांखे इजाज़त ई तव्हांखे एतिरी मिली आहे, तव्हां न्यूज़ कास्टर जो तव्हां AI में उहो नथा करे सघो। बिल्कुलु, त इहे अगरि पाबंदियूं इहे हटी वियूं, अगरि इहे शयूं अची वियूं, त पोइ असां AI जे थ्रू ई भला सुठा कॉन्टेंट त ठाहिण शुरू कयूं। न, पर असां उते बि त सोच त असांजी उहा ई आहे न। हा, असां उते बि बंदूकूं दाड़ेल, कारोकारी जो सिस्टम, बैराड़ी, असांजी कोशिशि इहा ई हूंदी। भला हेॾा बैराड़ी जा नौजवान असां वटि आहिनि, एतिरो टैलेंट सुठो आहे, मौक़ा कोन्हनि इन्हनि वटि, बिल्कुलु बि मौक़े न हुजण जे बराबरि आहिनि, त इन लाइ छा करणु घुरिजे? तव्हां छा था ॾिसो त असांजो नौजवान जेको हिकिड़ो ख़्वाबु हुनजो हूंदो आहे त आउं टीवीअ ते अचां, ड्रामा कयां या मॉडलिंग कयां, त उहो त हिन वक़्तु त उनजे लाइ आउं सम्झां थी त असांजी इंडस्ट्री में कुझु बि कोन्हे। आम माण्हुनि जे लाइ त हूअं बि हिकिड़ो माण्हू खोड़ सारा असां वटि आर्टिस्ट आया, ड्रामे कास्टिंग थींदी आहे, ईंदा आहिनि आर्टिस्ट,
बराड़ी मां बि ईंदा आहिनि, ॿियनि शहरनि मां बि ईंदा आहिनि। पोइ शौक़ु ॾाढो हूंदो आहे उन्हनि खे, फ़ोन ते असां हीअं करे छॾींदासीं, असां उहो करे छॾींदासीं। जॾहिं कैमरा जे साम्हूं अचनि था त ॿ ॼणा उन्हनि खे पकिड़े बीहनि त पोइ इहो वाइब्रेट ते था अची वञनि, माना पोइ ॻाल्हाए नथा सघनि। चवण ऐं करण में फ़र्क़ु आहे। जो असां चऊं था त हा हे शाहरुख़ खान फलाणो कहिड़ी शइ आहे, या वाज़ मुस्तफ़ा कहिड़ी शइ आहे, असां हिन खां हीअं करे छॾींदा आहियूं। स्क्रीन ते साम्हूं अचणु, कमु करणु, उहो फेस करणु सॼी टीम जे साम्हूं ऐं पंहिंजे करेक्टर में रहणु बिल्कुलु ॾाढो ॾुखियो कमु आहे। असां उनखे आसान करे छॾियो आहे इन कम खे, मज़ाक में, पर इहो कमु ॾाढो ॾुखियो आहे। पर तव्हां छा था सम्झो, जेके सेखराट तव्हां वटि अचनि था या नयो टैलेंट तव्हां वटि अचे थो, त उहो उनखे केतिरो जल्दी अडॉप्ट करे थो वञे, पंहिंजूं जेके इहे एक्टिंग स्किल्स आहिनि? असांजा माण्हू सीरियस आहिनि ई न इन्हनि शयुनि में। असांखे सिर्फ़ु मिटनि माइटनि खे ॾेखारण जे लाइ असांखे फ़ोटो कढाइणो आहे। असां करेक्टर इन थियासीं, असां एंट्री ॾियासीं ऐं पंहिंजनि दोस्तनि यारनि खे, मिटनि माइटनि खे ॿुधाए छॾियो असांजो ड्रामो ॾिसो, असां ड्रामे में था अचूं। पोइ भले उहो हिकिड़ी किस्त जो, हा हिकिड़ी किस्त जो, या किथे कुंड में बीठा हुजनि, पर उहो इरादो करे, इहा सोच करे त भई मूंखे हिन में कमु करिणो आहे ऐं सिखणो आहे। पहिरीं त जी अॻिलो डायरेक्टर अगरि मूंखे सम्झाए थो त उहो छा थो चवणु चाहे, छा थो सम्झाइणु चाहे, पर उहा शइ सम्झणी न आहे। भले 8 भेरा बि रीटेक थियनि थियूं, शयूं थियनि थियूं, पर पोइ बि ॻाल्हि सम्झ में नथी अचे त असांखे करिणो छा आहे, मुंहिंजो करेक्टर छा आहे। उहो सम्झण जे उन रम्ज़ में ई नथा हुजनि। अगरि चयो वञे त उन्हनि खे सिर्फ़ु हिकिड़ी अॼुकल्ह जो लफ़्ज़ जेको हुजे त सिर्फ़ु ॾेखारण जी ज़रूरत आहे। पहिरीं त इदारा न हुया न, पहिरीं इदारा सेखारण जे लाइ का बि शइ, हाणे खोड़ सारा इदारा आहिनि न। त अगरि एॾो ई शौक़ु आहे, तव्हां सिखी करे प्रॉपर अचो न। अॼुकल्ह त तमामु घणा शौक़िया वारो माण्हू त न हली सघंदो न। शौक़िया वारो माण्हू जेको ईअं ई शौक़ु रखे 2-3 ॾींहंनि जे लाइ या हिकिड़े ॿिनि ड्रामे जे लाइ, सही, त उहो पोइ उन साइड में ई रहे। अच्छा, हाणे मूंखे आख़िर में बसि तव्हां हिकिड़ो पैगाम ॾींदा वञिजो असांजे नाज़रीन खे, असांजे ॾिसंदड़नि खे बि, त जेके सिंधी फिल्म ऐं ड्रामा इंडस्ट्री आहे इनखे अॻिते वधाइण लाइ कहिड़ा क़दम खणणु ज़रूरी आहिनि या कहिड़ा क़दम खणणु घुरिजनि? पहिरीं त इहो आहे जो तव्हांखे सुठी सोच रखणु खपे, इरादो करणु खपे त भई असांखे सुठो कमु करिणो, ठीकु आहे। अगरि उन शइ खे उन बजट में या उन्हनि शयुनि खे न आहे ॾिसणो, तव्हां हिकिड़ो तजुर्बो कंदो न, तव्हांजी रिस में 8 ॿिया कंदा। अगरि हिकिड़ो इदारो कमु करणु शुरू कंदो, अगरि उन शइ ठाही त ॿियो पाण ई कंदो। अगरि हिकिड़ो ई इदारो उहो कमु घटि बजट में आणींदो त ॿियो चवंदो यार हीउ ख़र्चु कोन थो करे, मां छो कयां, हल भला पाण बि नथा कयूं ख़र्चु। त उन जे लाइ हिकिड़ी मैनेजमेंट हुजे, प्रॉपर प्रोफेशनल माण्हू हुजनि, उन्हनि सां राइटर हुजे, डायरेक्टर हुजे, ऐं इदारो पंहिंजी बजट ॿुधाए त भई हिन बजट में असांखे वर्किंग करणी आहे, कमु करिणो आहे ऐं सुठो थी सघे थो हिन में। त मुतफ़िक़ हुजनि ऐं कमु करण जे मूड में हुजनि त सभु कुझु थी सघे थो। अगरि न आहे त पोइ हले थो, इहो बि कुझु टाइम में बंदि थी वेंदो। जहिड़ा हालात लॻा पिया आहिनि, मूंखे त इहो थो लॻे, छो जो